शिदातकोट में एसटीपी पारां नवाब शाह पुलिस खिलाफ एहतजाजी मुज़ाहरो करे नारेबाज़ी कई। सिंध तरक्की पसंद पार्टी पारां नवाब शाह पुलिस खिलाफ एसटीपी जे मरकज़ी राब्ता सेक्रेटरी निसार किरो जे भाउ सलमान किरो खे मुबैना अगवा करे खेसि हाफ फ्राई करे ज़ख़्मी करण वारे अमल खिलाफ इमदाद सुमरो, फारूक सुमरो, तबरेज़ छलगिरी, दाद मरखंड, रफ़ीक सुमरो, इरफान सोलंगी ऐं ॿियनि जी अॻवानी में हथनि में पार्टी जा झंडा खणी कोटू मोटू चौक ते एहतजाजी मुज़ाहरो करे नारेबाज़ी कई। एहतजाज में एसयूपी अॻवान अलदाद ख़ुश्क पिणु शिरकत कई। एहतजाज हिमायत कई। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नवाब शाह जी पुलिस सलमान किरो खे बेगुनाह खणी वञी हाफ फ्राई करे सख़्तु ज़ख़्मी कयो आहे, जेको मज़म्मत जोॻो अमल आहे। हुन चयो त नवाब शाह पुलिस ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करण बजाए क़ौमपरस्त अॻवाननि ऐं कारकुननि ख़िलाफ़ रण ॿारे छॾियो आहे। पुलिस जे अहिड़े अमल सां क़ौमपरस्त कारकुननि में बेचैनी पखिड़ियल आहे। हुन आईजी सिंध ऐं एसएसपी नवाब शाह खां एसएचओ तुफ़ैल अबड़ो समेत सलमान किरो खे हाफ फ्राई कंदड़ इल्काउनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो कयो आहे। ॿी सूरत में हुन एहतजाज जो दायरो वधाइण जो पिणु चितारियो।